वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंजार, डीसी घोटकी, एसएसपी घोटकी ऐं ॿियनि आला ऑफिसरनि जे लुंड हाउस मीरपुर माथिलो आमद। पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली ख़ान लुंड सां मुलाक़ात, संदसि इलाइक़े जी सूरत हाल ते सलाह मशवरा कया विया। तफ़सीलन मूजिब मीरपुर माथिलो लुंड हाउस ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली लुंड जी दावत ते वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंजार, डिप्टी कमिश्नर घोटकी सैयद मोहम्मद अली शाह, एसएसपी घोटकी सुमेरा समीर अहमद चन्ना समेत ॿिया काफ़ी मोज़िज़ रहनुमा लुंड हाउस मीरपुर माथिलो पहुता। मुलाक़ात में ज़िले घोटकी जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। सरदारज़ादा मीर बाबर अली ख़ान लुंड ज़िले घोटकी जे अमन खे बहाल रखण ख़ातिर शहीद थींदड़ पुलिस एहलकारनि खे भेटा पेश कई। आयल महिमाननि खे पीपल्स पार्टी ज़िले सदर मीर बाबर अली ख़ान लुंड सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं आमद ते खेसि मुहबत जो इज़हार कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।